सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। लाड़काणो, कंधकोट, घोटकी, सखर, रोहड़ी, कशमोर, करमपुर, हुमायूं शरीफ़ ऐं ॿियनि शहरनि में तेज़ हवा सां गॾु वसकारो पियो। रावती, पीर जो ॻोठ, गंबट, कुंभ, कोटडिजी ऐं कादिरपुर में बि वसकारो थियो आहे। रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। लाड़काणो, कंधकोट, घोटकी, सखर, रोहड़ी, कशमोर, करमपुर, हुमायूं शरीफ़ ऐं ॿियनि शहरनि में तेज़ हवा सां गॾु वसकारो पियो आहे। रावती, पीर जो ॻोठ, गंबट, कुंभ, कोटडिजी ऐं कादिरपुर में भी वसकारो थियो आहे। मौसम इंतहाई खुशगवार बणिजी वई आहे। गर्मीअ जो ज़ोर भी इन्हनि इलाइक़नि में टुटी वियो आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ जिते मौसम खुशगवार थी वई आहे, गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे, उते ई रहवासी जेके आहिनि उन्हनि खे ॾुखियाईनि जो मुंहुं बि ॾिसणो पइजी रहियो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड रस्तनि ते बरसाती पाणी बीहजी वियो आहे, जेको नेकाल न थी सघियो आहे।